अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। हिकु बादशाह हुयो, उनखे वॾो गुरूर हो पंहिंजी हुकूमत ते। पोइ हिकु ॾींहुं अचे पियो, गली सां ॾिठईं त हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे, पर वॾो ख़ुशि आहे। बादशाह सोचियो त हे फ़क़ीर हिन जो कुझु कोन्हे को, सो इन जे करे ख़ुशि लॻो पियो आहे। हुजे हुकूमत जो ॿार त ख़बर हिनखे पवे जो हिनखे न घर न घाट आहे, बसि जेको पिने थो खाए थो, तॾहिं हेॾो ख़ुशि लॻो पियो आहे। बादशाह त उतां हलियो वियो। पोइ हिकु ॾींहुं बादशाह निकिरी पियो घुमण जे लिहाज़, अची मां शहर खां ॿाहिरि वञी घुमां, पंहिंजी हुकूमत में ॾिसां छा थो हले चले। हलंदो अचे ॾिठईं त वण जे हेठां उहो ई फ़क़ीर वेठो आहे, जेको इहो कलाम पियो थो ॻाए थो पियो ऐं ख़ुशि लॻो पियो आहे वॾो। बादशाह जे घोड़ा उते झलियऊं। बादशाह लही चइनऊं, पुछाए कंहिंजी फ़क़ीर ॾे हाल वाल, एॾी वॾी तोखे ख़ुशी आहे, यानी की तोखे माल मिल्कत आहे, इन करे तूं ख़ुशि आहीं। चई बादशाह सलामत, माल मिल्कत जी ज़रूरत न आहे, हूंदी त को ख़ुशी उनजे करे अचे। ख़ुशी जेका हिकिड़ी अलॻि शइ आहे, इन जो न ग़रीब सां वास्तो आहे न मिल्कत सां वास्तो आहे। बादशाह जो न। की बादशाह सलाम, भली केतिरी मिल्कत हुजे त बि ख़ुशी न थींदी आहे। ख़ुशी थींदी आहे तॾहिं जॾहिं इंसाननि सां हमदर्दी हुजे, उन में ख़ुशी मिलंदी आहे। अगरि माण्हू पंहिंजी तमना न रखे, पंहिंजी दिलि में लालच न रखे, त जेको त ख़ुशी ख़ुशी हूंदी आहे। भई पंहिंजे अंदर में लालच रखंदो, पोइ उहो माण्हू ख़ुशि न रहंदो। बादशाह चयो, हाणे छा मूंखे लालच आहे तॾहिं मां एॾो ख़ुशि नथो रहां? चई हाणे हुजे बि या न बि हुजे, मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजे अंदर जी, भई मूंखे त लालच कान्हे का, तॾहिं मां एॾो ख़ुशि लॻो पियो आहियां। जॾहिं पिनंदो आहियां, ख़ैरात वठंदो आहियां, जेको खाईंदो आहे वधीक थींदो आहे, वरी कंहिं ग़रीबनि खे ॾेई छॾींदो आहे। चई हाणे ॻाल्हि ॿुध, 3 ॾींहं मां तोखे हुकूमत ॾियां त तूं मुंहिंजी हुकूमत हलाए, पोइ मां ॾिसां तूं ख़ुशि थी थो नथो थी ख़ुशि। की बादशाह सां भली मूंखे तूं हुकूमत ॾे, पर पोइ बि मां ईअं ई ख़ुशि हूंदुसि जीअं हाणे आहे। चई ठीकु आहे, हली आहे। जे अगरि तूं ख़ुशि न रहे त पोइ, चई अगरि जे मां ईअं ख़ुशि न रहियुसि त मां तुंहिंजी हुकूमत फिटी करे हलियो ईंदुसि, वरी तुंहिंजी हुकूमत मां कॾहिं बि कोन ईंदुसि। चई हली आहे, वठी थो ॾे। राति जो नौकरनि चाकरनि खे चई हिन फ़क़ीर खे विञारियो, तेल साबुण हणो हिनखे, तेल साबुण हिनखे हयूं। वरी मां हिनखे पोशाक पारायूं बादशाह वारी। बादशाह हाणे सादा कपिड़ा पाता, वज़ीरनि खे, ग़ुलामनि खे, फ़ौज खे, सभिनि खे घुराईं, पुलिस खे। चई ॻाल्हि ॿुधो, अॼु ॾींहं खां वठी हे तव्हांजो बादशाह अथव 3 ॾींहंनि जे लाइ। 3 ॾींहंनि में जेको बि हिन जो हुकुम थिए तव्हांखे मञिणो आहे, हे तव्हांजो बादशाह आहे। चई ठीकु आहे। सुबुह थियो, पहिरियों ॾींहुं शुरू थियो हिन जो। चई जेके बि फ़क़ीर पिननि था सभिनि खे पकिड़िजो वञी। पहिरियों हुकुम इहो कयईं, सभिनि फ़क़ीरनि खे पकिड़ाए। चई छो था पिनो? चई असां वटि काशे कान्हे, इन करे पिनऊं था। खज़ानी खे चई खज़ाने जो दरवाज़ो खोल, दरवाज़ो खोलियईं। चई हीअ पैसा त वञी घर ठहिरायो, हीअ पैसा त गुज़र सफ़र कयो, जे अॼु ॾींहुं वरी मां तव्हांखे पिन ते ॾिठो त फांसी ते लटकाईंदोसांव, वञो। उहे विया हलिया। चई ॿिया कहिड़ा ग़रीब आहिनि जेको वेलो वेठा आहिनि, वेलो खाइनि था? जांच कराए वरितो ओॾी महिल, चई फलाणा फलाणा आहिनि। चई वठी अचो हिननि खे। वठी आया। चई छा मसइलो आहे तव्हां सां? चई रोज़गार कोन्हे को, बेरोज़गार आहियूं, तॾहिं बुख में मरूं था पिया। खज़ानजी खे चई तो खज़ानो हिननि खे ॾे। चई वञी तव्हां रोज़गार कयो, जेॾी महिल जो तव्हां पाण लाइक़ु थी वञो, पोइ पैसा वापसि कजो, खणी वञो पैसा, वञी कारोबार पंहिंजो कयो। ॾिनो पैसा उनखे। त खज़ानजी चए तूं छा थो करीं? हे तूं पैसा लुटी थो पियो खज़ाने जा? चई चुप करे वेही रहो बादशाह, मां हाणे मल जो। फ़क़ीर चयसि। खज़ानजी चुप करे वेही रहियो। चई हाणे जांच करायो छा छा आहे? जांच करायो। चई फलाणी शइ जी ज़रूरत आहे, फलाणी आहे। चई कढ खज़ाने मूं ॾे। चई खण अनाज खण, जेको अन्न पियो आहे खण। उन्हनि ग़रीबनि खे जेके बुखायल हुजनि, इहे ग़रीब ॿराड़नि में हेॾे होॾे, चई खणो अन्न विरायो। अन्न विराए सभिनी खज़ानो थी वियो ख़ाली। राति जो हिनखे चयो उन पुराणे बादशाह, चई ॻाल्हि ॿुध फ़क़ीर, मां तोखे बादशाह कयो, तूं हे कहिड़ो कमु करे छॾियो? चई छा कयो अथमि? चई जेको खज़ानो सभु विराए ॾेई छॾी ग़रीबनि खे, खज़ानो ख़ाली करे छॾी। चई ॻाल्हि ॿुध, खज़ाने पैसा कंहिंजा हुया? अवाम जा हुया न, अवाम जे टैक्स मुठंदड़ हुया न पैसा। चई हा। चई पोइ उहे बुख मरनि था पिया, तुंहिंजो खज़ानो भरियल हुजे? इहा कहिड़ी हुकूमत आहे? पैसा बि हुननि जा आहिनि, हुननि जे टैक्स जा आहिनि, त हो बुख मरनि था पिया,
हुननि खे नथो ॾी पैसा हिते भली सड़ी वञनि, अन्न भली हिते गोदाम में सड़ी वञे, अवाम भली बुख मरे, पोइ छाजो मां बादशाह? मूंखे बादशाह ते वेहण जो को बि हक़ु कोन्हे। पोइ हिते फ़क़ीर ख़ुशि लॻो पियो हुजे। उहो पुराणो बादशाह चुप करे वेही रहियो। हाणे छा कहिड़ो जवाबु ॾिए? सुबुह थियो, इहे जेके बि शहर जा माण्हू आहिनि ग़रीब गुरबा सभिनि खे वठी अचो वञी, सभिनि खे जो वठी आया, सभु बीठा हुजनि। हिन हुकुम कयो वज़ीरनि खे, फ़ौज खे, पुलिस खे, कि तव्हां छो वेठा हो? उथो मथे तव्हां विहारियो अवाम खे। अवाम वेही रहियो, वज़ीर सड़ी विया सफ़ा। हे छा? असांखे हेॾा वॾा उहिदा आहिनि, हो चए मां फ़ौज जो सुपर सालार, मूंखे चए उथी बि हे वेहनि ग़रीब वेठा, हुनखे चयो का बि तकलीफ़ हुजे कहिड़े बि क़िस्म जी तव्हां असांखे ॿुधायो, तव्हां बेधड़क थी तव्हां हलिया अचो। अगरि तव्हांखे को झले, तव्हांखे रंड रोक थिए, तव्हां मूंखे ॿुधाइजो। जेके तव्हांजा मामला मसइला आहिनि मूंखे ॿुधाए वञिजो। उहो वॾा ख़ुशि थिया त हेड़ो बादशाह त अलाह तव्हांखे ॼाराए। ओॾी महिल हलिया विया। हिते वज़ीर खे वॾी कावड़ लॻी। हुन पुराणे बादशाह खे चई छा आहे, असांजी हिन बेइज़ती कई आहे। हुन फ़ौज सुपर सालार असांजी हिन बेइज़ती कई, असांखे बीहारे छॾियईं, हुन ग़रीबनि खे विहारियईं कुर्सियुनि ते। त हे वेठो ॿुधे पियो। चई ॻाल्हि त ॿुधो, तव्हांखे पघार कीअं मिलंदी आहे? चई अवाम जे टैक्स मां। चई पोइ उहो अवाम जे बीठो हुजे, दरपदर हुजे, तव्हां वेही रहो कुर्सियुनि ते छो? तव्हां हुनजा नौकर त नौकर थी रहो, न त पंहिंजी इस्तीफ़ा ॾियो। तव्हां वज़ीर, जेके तव्हां फ़ौज जा सुपर सालार आहियो, पुलिस वारा आहियो, जेके बि तव्हां आहियो, सभु तव्हां हुनजा नौकर आहियो अवाम जा। अवाम तव्हांखे पघार थी ॾे, तव्हां नौकर वेहो, बाक़ी अवाम बीठो हुजे जेको तव्हांखे पघार थो ॾे। ईअं न थींदो अॼु ॾींहं खां वठी। अॼु ॾींहं खां वठी जेके माण्हू ईंदा हिते अवामी, उहे जे कुर्सियुनि ते वेहंदा, तव्हां हुनजो ख़्यालु कंदव, तव्हां हुनजो इस्तक़बाल कंदव, भली पंहिंजो मामलो मसइलो ॿुधाए वरी मोटी वञनि, ऐं तव्हांजो फ़र्ज़ु आहे तव्हांजा मसइला हल कयो। हिते चुप करे वेही रहिया। पुराणो जो बादशाह उहो ॿुधी चई त वाह जी हिन ॻाल्हि करे छॾी आहे। त राति जो अचे कंहिं ॿुधायो हिननि खे त फिलाणे मुल्क जो बादशाह उन अचे कब्ज़ो कयो असांजे मुल्क ते, उन फ़ौज काहे पई आहे, हाणे छा कयूं? हलो ठीकु आहे, सुबुह जो ॾिसंदासीं। सुबुह थियो, चई फ़ौज सिधो अचे त असां ॾे हाणे मोर्चा संभालियूं। चई खज़ानो बि तूं ख़ाली करे छॾियो, अनाज बि सभु ग़रीबनि खे ॾेई छॾी। चई का ॻाल्हि कान्हे का। चई केर बि जंग न करे। चई भाई छा कयूं? चई जेको इहो असांजे शहर जो कोर्ट आहे उन दरवाज़ो खोले छॾियो ऐं अछे कलर जा झंडा झले बीह रहो मथे, बसि दरवाज़ो खोले छॾियो, भली अचनि, को बि जंग न कंदो। अछा झंडा हिननि बुलंद कया मथे, दरवाज़ो खोले छॾियऊं। हुन मुल्क जी जेका फ़ौज आई, जेको बादशाह आयो, ॾिठी बसि दरवाज़ो खुलियो पियो आहे, अछा झंडा मथे करिया, हे जंग न कंदा, असां ईअं ई बसि कब्ज़ो कयूं था। अंदरि खिड़ी आया, तलवारूं सिधियूं कया, अचे हिन जे मथां अचे बीठा बादशाह जे। चई छा आहे? चई तोखे जंग करणी आहे हुन बादशाह खे? चई जंहिं अचे कब्ज़ो कयो। चई हा मूंखे जंग करणी आहे। चई जे तोखे खज़ानो खपे त वञी खण खज़ानो, दरवाज़ो खुलियो पियो आहे। जे अगरि तोखे अवाम जी ख़िदमत करणी आहे त पोइ अचे हुकूमत अचे, तूं संभाल बसि। चई इहो कीअं? चई हा न, बाक़ी छाकाणि चई फ़ौज मारायूं, छाकाणि माण्हू मारायूं। जे मां तोसां जंग कया, तुंहिंजा फ़ौजी मरंदा, मुंहिंजा बि मरंदा, फ़ाइदो कहिड़ो? मां थो चवां इंसानु को बि न मरे, तोखे हुकूमत खपे, अवाम जी ख़िदमत करी अचे, वठि हुकूमत। जे अगरि तोखे पैसा खपनि, सोन पैसा खपनि, खज़ानो खुलियो पियो, तूं खणी वञ, बाक़ी छाकाणि इंसान मारायूं? तूं पंहिंजा मारे, असां बि मारायूं। हिते हो बादशाह चुप करे वेही रहियो, सभिनि तलवारूं खणी रखियूं। त तूं त अजीब क़िस्म जो बादशाह आहीं। चई अजीब क़िस्म जो न आहे, मां थो चवां इंसानु को बि न मरे, तोखे जेका शइ खपे तूं खणी वञ। चई न मूंखे न हुकूमत खपे, न मूंखे सोन पैसा खपनि, बसि हाणे तूं मूंसां दोस्ती रख। हिन जो ठीकु आहे, अॼु ॾींहं खां वठी असांजी दोस्ती आहे। आख़िर में हिनखे उहो इनाम ॾियो वियो, हिकु तलवार हुई जेका हिनखे इनाम करे ॾिनो। हिनखे दावत ॾिनी, मुंहिंजी दावत जे खई वञजांइ, मां फिलाणे मुल्क जो बादशाह आहियां, अॼु ॾींहं खां वठी तोसां को मुल्क जंग न कंदो, असांजी तुंहिंजी यारी दोस्ती आहे, असां तूं पाण वापारु कंदासीं। चई ठीकु आहे। उहो मोकिलाए मोटी हलिया विया। पुराणे बादशाह वेठे ॾिठो, हे छा करे छॾियईं, हलियो वियो। हिन जो बि शाम जो टाइम पूरो थी वियो, 3 ॾींहं पूरा थी विया। पोशाक लाहे बादशाह खे चए वठि पंहिंजी पोशाक। चई हे छा हो? इहो ईअं ई हुयो, बसि छाकाणि जंग कयूं आहे हुन, छो माण्हू मारायूं असां? हुनखे अगरि बादशाही खपे पई त वठी आ बादशाही, करे आवाम जी ख़िदमत। खज़ानो खपे त खणी वञे हा, बाक़ी छाकाणि मां पंहिंजा माण्हू माराया, हुनजा बि मारजनि, फ़ाइदो कहिड़ो? मां त ॻाल्हि सिधी कई, हर ॻाल्हि आहे प्यार मोहबत जी, इंसानी ख़िदमत। मां इंसानी ख़िदमत कई, मां इंसान लाइ भलो चाहियो,
जेके मुंहिंजा 3 ॾींहं खेर सां गुज़री विया। मां अॻे में ईअं ई ख़ुशि हुयुसि, अॼु मां ईअं ई ख़ुशि आहियां। अचे वठि पंहिंजी पोशाक। उन बादशाह जो ॻाल्हि ॿुधो, हाणे मां तोखे वज़ीर पंहिंजो करे रखां थो, तूं मूं वटि वज़ीर थी। चई न, मां पंहिंजी हुन ज़िंदगी में सही आहियां जेको मां फ़क़ीर हुयुसि। बसि मूंखे न खपे तुंहिंजो, न तुंहिंजी का वज़ारत खपे, न तुंहिंजी का मिल्कियत खपे। पोइ आख़िर में बादशाह हिन खे चयो त मां तोखे हिकिड़ो हाणे बंगलो ॾियां थो, उन में तूं रहिजांइ। अचे भले तूं पंहिंजो फ़क़ीर आहीं, फ़क़ीर रंग में हुजे, पर मुंहिंजो बंगलो आहे, माना हिकिड़ो तोहफ़े तौरु क़बूलु कर। हुन हिकिड़ो बंगलो वरितो, हिन खां तोहफ़े तौरु क़बूलु कयईं ऐं पंहिंजे साॻे रंग में लॻी वियो। इन जो मक़सदु ईअं ई आहे, अगरि को बि बादशाह थिए थो, हुकूमत संभाले थो, त अवाम जी ख़िदमत करे। खज़ाना भरिया हुजनि, अवाम वेठो बुख मरे, अनाज खां गोदाम भरिया हुजनि, भरियल हुजनि गोदाम अनाज अन खां, ऐं अवाम वेठो बुख मरे, पोइ इहा त हुकूमत न थी, इहो त हुकुमरान न थियो, इहो त हिकिड़ो ज़ालिम थियो। सो जेका फ़क़ीर जी जेका सोच ई सही हुई, इंसान सां हमदर्दी हुजे, पंहिंजी अवाम सां हमदर्दी हुजे, उहा ई असुलु ज़िंदगी हूंदी आहे ऐं उन ई ज़िंदगी में ख़ुशी हूंदी आहे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।